दुन अंदर हुजे या ॿाहिरि सभिनी वटि हूंदो आहे। हिन सां ई इंसानी जिस्म सां राब्तो थींदो आहे। के बि ॿ दुन हिक जहिड़ा न आहिनि हूंदा। माउ जे रहम में दुन सां ई ॿारु जुड़ियल हूंदो आहे। सभिनी वटि दुन हूंदो आहे। कॾहिं कॾहिं हर्निया जे ऑपरेशन दौरान इहो ग़ाइब बि थी वेंदो आहे, पर जिस्म में ई रहंदो आहे। कुझु माण्हुनि वटि दुन अंदर हूंदो आहे ऐं कुझु जो ॿाहिरि। कुझु में ही हिक कारे निशान जीअं हूंदो आहे। 4 खां 10 सैकड़ो माण्हुनि जो दुन ॿाहिरि उभरियल हूंदो आहे। हमल दौरान बि दुन ॿाहिरि तरफ़ां उभरी ईंदो आहे। इहा हिक हक़ीक़त आहे त हिकु बहितर दुन सुठो एथलीट बणजण में मददगार साबित थिए थो। चयो वेंदो आहे त दुन इंसानी जिस्म में कशिश शकल जो मर्कज़ हूंदो आहे। माहिरनि मूजिबि दुन जी सही पोज़ीशन सां कंहिं एथलीट जे शोबे जो पतो लॻाइण बि मुमकिन आहे। कुझु माण्हुनि में दुन जो डपु बि हूंदो आहे। नफ़्सियात में इन खे ओम्फालोफोबिया चवनि था। हिन ख़ौफ़ मां कंहिं वक़्तु तकलीफ़ ऐं सूर बि थींदो आहे ऐं जिस्म में ॾकणी ऐं पघर थी पवंदो आहे। दुन जो ख़्यालु रखणु बि ॾाढो ज़रूरी आहे ऐं उन वक़्तु ख़्यालु रखणु अञा वधीक ज़रूरी हूंदो आहे जॾहिं हिन मां बुई अचणु शुरू थिए थी। केतिरनि ई माण्हुनि में मेर मिटीअ जे करे इहो सख़्तु बि थी वेंदो आहे, पर ईअं तमामु घटि थींदो आहे। इन जी सफ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे। माहिरनि तरफ़ां ॿुधायो वेंदो आहे त दुन खे घटि में घटि हफ़्ते में हिकु भेरो ज़रूरु साफ़ कजे ऐं उन जी सफ़ाई जो तरीक़ेकार बि आहे। जेकॾहिं माण्हू रोज़ वेझे थो ऐं संदसि दुन बि साफ़ रहे थो त को मसइलो न आहे, पर जेकॾहिं संदसि दुन ठीकु नमूने साफ़ नाहे थी रहियो त अल्कोहल मिलियल कपिड़े सां उन खे साफ़ करे सघिजे थो ऐं आले कपिड़े सां दुन जे ॿाहिरें हिसे तां मेर मिटी लाहे सघिजे थी। जेकॾहिं दुन जो ख़्यालु न रखिजे त कॾहिं कॾहिं इन्फेक्शन बि थी पवंदो आहे ऐं इन लाइ चयो वेंदो आहे त लाॻीतो सोढ़ा कपिड़ा पाइण खां पासो कजे, छो त बैक्टीरिया दुन में वञी ॼमी वेंदी आहे ऐं जीवड़नि ऐं इन्फेक्शन जे करे अणवणंदड़ बूए पैदा थी पवंदी आहे। जेकॾहिं कंहिं बि सूरत में अव्हां जे दुन में का तकलीफ़ थिए थी त डॉक्टर सां राब्तो करणु ज़रूरी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk